हक़ मौजूद महबूबो जिए सिंध जिए लतीफ़ जिए आलम इंसानियत। सजणो असांजो समाज निहायती मायूसियुनि जे वर चढ़ी वियो आहे ऐं हर माण्हू कंहिं इंतज़ार में आहे, कंहिं ओसीअड़ में आहे ऐं सोचे थो त को ईंदो जेको अची मुंहिंजी सार रहंदो ऐं हिन समाज खे तब्दील कंदो, माण्हुनि खे तब्दील कंदो, तब्दीली आणींदो, असांजे ज़िंदगियुनि में तब्दीली आणींदो। ऐं ॿियो हिकिड़ो वरी इहो पहलू असां में घर करे वियो आहे त हीअ जेके आम माण्हू आहिनि, जेके सादा सूदड़ा माण्हू ॿहिराड़नि में शहरनि में अचनि था, घुमनि था, फिरनि था, ज़मीनुनि जा कम कनि था, उहे माण्हू का अहमियत ई कोन था रखनि। ऐं हिकिड़े अहिड़े दौर जी शुरूआति थी आहे जंहिं दौर में बसि हिकिड़ो ख़ासि तबिको आहे जेको गुज़िरियल 20 सालनि में उहो तबिको ठही जुड़ी रास थियो आहे। उहो तबिको ई अच्छे कारे जो मालिक आहे ऐं ॿियनि खे असां कुझु सम्झूं ई नथा। नोयत ई कुझु अहिड़ी ठाही वई आहे जो सूबेदार बि उन्हनि जा, SP बि उन्हनि जा, DC बि उन्हनि जा, त सॼी नौकरशाही उन्हनि जी ऐं उन्हनि वसीले हू जंहिं नमूने सां हुकुमरानी कनि था, किरोड़े इंसाननि ते हुकुमरानी कनि था, उहा हुकुमरानी ॾिसी सच पुछो त असां खां सिंधू माथिरी जी अज़ीम तहज़ीब उहा विसरी थी वञे ऐं वॾो अलमियाती हिकिड़ो जहान आहे त असांजा लखें ॻोठ, हज़ारें ॻोठ उहे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। असांजा माण्हू ज़िंदगी जे बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि। असांजे माण्हुनि खे 3 वक़्तनि जी मानी मुयसरु कोन्हे का, सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि के ऐं हैरत जी ॻाल्हि आहे त जिथे को भोदार, जिथे को ज़मींदार सघो आहे त उहे ग़रीब आबादगारनि खे पाणी कोन थो ॾिए, नतीजे में उन्हनि जूं ज़मीनूं कोन थियूं थियनि। हिकिड़ो त सिंधू सुकायो वियो, मथां वरी जेको थोरो घणो पाणी अचे थो त उन पाणीअ ते बि धाड़ा था लॻनि। ऐं उन समूरी जेका ॻाल्हि करणु घुरां थो उहा ॾाढी सम्झण जी आहे। उन समूरी माजरा में असां हिकिड़ो नारो ठाहे छॾियो आहे, कुझु कोन थींदो। ही जेके माण्हू आहिनि 3 वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि, जेके सुठा कपिड़ा जिन खे पातल कोन्हनि, सुठियूं जुतियूं पातल कोन्हनि, ऐं उहे माण्हू छा कंदा? उहे माण्हू कुझु कोन कंदा। असां इहो हिकिड़ो अहिड़ो अजीब ग़रीब कल्चर ठाहे छॾियो आहे। यानी हिकिड़ी मायूसी जी हिकिड़ी अहिड़ी लहर आहे। हिकिड़ा माण्हू त जावा पिया कनि करप्शन, बदनवानी, चमचागिरी, वाठागिरी में उहे अहिड़ो हिकिड़ो उन्हनि पंहिंजो जहान अॾे छॾियो आहे जेके हुकुमरानी असां ते करे रहिया आहिनि। ॿिया वरी उहे आदर्शी इंसान आहिनि, उहे नज़रियाती माण्हू आहिनि जेके वीचारा इन मायूसी जो शिकार आहिनि त ही ग़रीब माण्हू छा कंदा, ही जेके मिसकीन माण्हू आहिनि उहे छा कंदा। वोट बि उन्हनि खे ॾियनि था जेके उन्हनि जो इस्तेहसाल कनि था, जेके उन्हनि सां ज़्यादतियूं कनि था, वोट बि उन्हनि खे ॾेई था अचनि। ऐं इहे माण्हू का बि तब्दीली आणे न सघंदा। इन ते वॾा वॾा ठूंठ जहिड़ा कालम बि लिखजनि था त समाज जेको आहे सो उहो कुझु न कंदो, असांजो समाज मरी वियल समाज आहे, असांजो समाज जेको आहे सो कंहिं बि मूवमेंट जी पोज़ीशन में कोन्हे, कंहिं जिदोजहद जी पोज़ीशन में कोन्हे को। दरअसल उन्हनि माण्हुनि वटि समाज जी जेका एनालाइसिस आहे, जेको तजियो आहे, उहो ॾाढो ॾाढो ग़रीब, ॾाढो माज़ूर क़िस्म जो उहो तजियो आहे। समाज कॾहिं बि मरी वियल न थींदा आहिनि, समाज कॾहिं बि बहादुर या बुज़दिल न थींदा आहिनि। समाज हमेशह वाक्यनि, क़यादतुनि ऐं सियासी ॼाण ऐं हिमतुनि ऐं हौसलनि सां विढ़ंदा आहिनि। लतीफ़ साईं इन सिलसिले में ॾाढियूं भलियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, कमाल जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। ऐं उनजे सुरखावड़ी में हिकिड़ो बैत आहे, उहो बैत ॾाढो हैरत में विझंदड़ आहे त असां जिन माण्हुनि खे कुझु नथा सम्झूं ऐं जिन माण्हुनि जा मुंहं सुकल आहिनि, चहिरा सुकल आहिनि, जेके माण्हू 3 वक़्तनि जी मानी नथा खाई सघनि, जिन खे पेरनि में जुती कोन्हे को, इहे कंहिं कम जा कोन्हनि। इहो असांजे उन तबिके तइ करे वरितो आहे जेको तबिको सम्झे थो त इनक़लाब आणणु खपे। पर इन्हनि माण्हुनि वसीले कीअं इनक़लाब ईंदो? जेके माण्हू वीचारा सादा सूदा आहिनि ऐं ॿहिराड़नि में रहनि था, जेके माण्हू कंहिं का बि सम्झ नथा रखनि, ॾाढा ग़लति आहिनि।
कलेक्टिव विज़डम इज्तमाही शऊर खां अणवाक़ुफ़ माण्हू इन तरह जूं ॻाल्हियूं बि कनि था ऐं ईअं सोचनि बि था ऐं जेका सोच निहायती ग़लति सोच आहे। लतीफ़ साईं हिकिड़ी जॻह ते चयो सुरखावड़ी में सुका मुंहुं संदन, हुन जा मुंहुं सुका पिया आहिनि, निबल चहिरा अथनि, सुका मुंहुं संदन पहिरें पुराणा खेतड़ा ऐं पेरनि में जुतियूं अथनि उहे तमामु पुराणियूं आहिनि, कंहिं ज़माने में खेतड़ा पाइबा हुआ पीश मां ठाहे ऐं पोइ हलबो उन्हनि ते, हुन जे पेरनि में खेतड़ा पातल आहिनि ऐं मुंहुं सुकल अथनि, यानी हू कमज़ोर ऐं निबल आहिनि। अॻी सिट केॾी कमाल जी थो चवे लतीफ़ साईं, सा जू ॾोरे आया सूहा जिथ मुझनि, हू उहा जू उहो मक़ाम, शऊर जो उहो मक़ाम, आदर्शनि जो उहो मक़ाम ॾिसी आया आहिनि जिथे असांजा सूंहां, जिथे असांजा अहले इल्म, असांजा दानिश्वर, असांजा पढ़िया लिखिया मुंझी था पवनि ऐं उहे अची उन्हनि जो दिमाग़ बंदि थी थो वञे त हिन मसइले जो हल छा आहे। पर ही माण्हू जेके जिन खे असीं कुझु नथा सम्झूं, जिन खे असीं का बि अहमियत नथा ॾियूं, इहे माण्हू सा जूअ ॾोरे आया सूंहां जिथ मुझनि, उहा जूअ ॾिसी आया आहिनि, उनखे ख़बर आहे त हीअ माजरा जेका आहे, समाजी माजरा आहे जेका, सियासी माजरा आहे जेका, मुआशी माजरा आहे जेका, उहा माजरा आहे कहिड़ी। सूंहां उते मुंझी था पवनि, उनजो तजियो उन अंदाज़ में पेश नथा करे सघनि। हर माण्हू मोहताज बणियल आहे पंहिंजे पंहिंजे नज़रिए जो, पंहिंजे पंहिंजे नज़रनि खे उन अक़ीदनि जो शिकार बनाए छॾियो आहे। जेकॾहिं असां कंहिं हिकिड़े मख़सूस नज़रिए ॾे वञूं था त उहो उनजो मौलवी बणियो वेठो आहे, उनजो मुलो बणियो वेठो आहे, ऐं जेकॾहिं कंहिं ॿिए नज़रिए ॾे था वञूं त उहो बि उनखे अक़ीदत जे नज़र सां ॾिसे थो। ऐं तारीख़ में ईअं थियो आहे, वॾनि वॾनि ॾाहनि माण्हुनि जे ॾाप भरियलु ॻाल्हियुनि खे असां अक़ीदो बनाए उनजी पोइलगी कई ऐं नतीजे में असां अक़ीदे परस्त थियासीं। ऐं इहा ई ट्रेजिडी आहे इंसानी तारीख़ जी, सभ खां वॾी ट्रेजिडी इहा ई आहे। ऐं वॾो अलमियो इहो आहे त असां ॾाप जी ॻाल्हियुनि खे अक़ीदो सम्झी ऐं असां उहा अक़ीदे परस्ती कंदा रहूं था। ऐं जेका जदीद साइंस आहे, साइंस जेका इल्मनि सां मालामाल आहे ऐं उन जूं शयूं अखियूं वेठा ॾिसूं तॾहिं बि असां उन ते को भरोसो नथा कयूं। सुका मुंहुं संदन पहिरें पुराणा खेतड़ा, सा जूअ ॾोरे आया सूंहां जिथ मुझनि, कीअं उझा ॿुझूं कनि तिहां पराहे पंध जूं, हू अहिड़े नमूने सां ॻुझूं ॻुझूं ॻाल्हियूं था कनि ऐं तमामु परे जूं ॻाल्हियूं था कनि। जीअं लतीफ़ साईं ॿिए बैत में चयो न त ओरियाई आणीन मेड़ियो मुअलम ख़बरूं, साका सुध न ॾीन वह जिथे वेद करे। ओरियाई किनारनि सां बीहो चवनि बाबा समुंड में कुझु कोन्हे को, तव्हां ॿेड़ा हकले वञो, पर उहा सुध नथा ॾियनि। इहे मुअलम ख़बर ॾींदड़, इहे उनखे ख़बर ॾींदड़ खे लतीफ़ साईं मुअलम थो सॾे, पर उहा सुध नथा ॾियनि जिथे वह वेद पियो करे। असांजे समाज में जिथे वेद आहे, जिथे अन्याव आहे, जिथे ज़ुल्म आहे, जिथे जबर जी कारी रात आहे, उन मुतलिक़ असांजा माण्हू जेके तब्दीली चाहिनि था, जेके इनकलाब चाहिनि था, पंहिंजनि माण्हुनि खे ॿुधाइनि ई न पिया। ऐं असांजो माण्हू उन वटि मोहताज आहे जेको उनजो इस्तेहसाली आहे। सो हीउ जेको आम लोक आहे, हीअ जेके आम माण्हू आहिनि, इहा ई इनकलाबी क़ुवत आहिनि जिन खे असां कुझु नथा सम्झूं, उहे सभु कुझु सम्झनि था। या असांजी ॾाढी ग़लति फहमी आहे, ॾाढी कम इल्मी आहे त असां इहो सम्झी वियूं था त उहे कुझु नथा सम्झनि, उहे सभु कुझु सम्झनि था। शर्त रुॻो ही आहे त असां उन्हनि माण्हुनि में हलिया वञूं। असां हिन डिजिटल दौर में जिथे मोबाइल जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, उन वसीले असां पंहिंजूं ॻाल्हियूं उन्हनि ताईं पहुचाइण में कामयाबु वञूं ऐं उन्हनि खे पंहिंजायूं, उन्हनि खे पंहिंजो कयूं। जॾहिं उन्हनि खे असां पंहिंजो कयो त पोइ सच पुछो त लतीफ़ साईं जो हीउ बैत ॾाढो कमाल जो, ॼण त हिन बैत ते अमल थी पवंदो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो। अचो त उहे मोहबती सभई तलाश करियूं ऐं पोइ हिकिड़ो ॻोठ ठाहियूं, मोहबतुनि जो ॻोठ ठाहियूं। ॻोठ माना वतन, घर बि माना वतन। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेढ़े पाणे ईंदो बादशाह। जॾहिं अवां उहो ॻोठ ॿधी वरितो मोहबतुनि जो, यानी आदर्शी इंसाननि जो,
यानी पंहिंजे वतन सां प्यारु करण वारनि माण्हुनि जो जॾहिं तव्हां ॻोठ ॿधी वरितो त इनकलाब तव्हां वटि हली ईंदो। सच इहो आहे। काश असां लतीफ़ साईं जी फ़िक्र खे अक़ीदनि बजाए धाॻनि फीणनि बजाए जेकॾहिं निज समाजी साइंस जे बुनियादनि ते परखियूं ऐं सम्झूं त असां हीअ ॾुखिया ॾींहं न ॾिसूं। मुंहिंजा महबूबो, लतीफ़ टीवी अव्हांजो पंहिंजो चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कयो, उनजी घंटी जो बटण दॿायो, दोस्तनि सां शेयर करियो ऐं अव्हां जेकॾहिं जिन ॾिठो आहे त उन में सुठनि सुठनि आलमनि खे आणे ऐं उन्हनि सां गुफ़्तगू कई वेंदी आहे। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत।